अखियूं वालियूं वॻो कारो इहा ॾुख जी निशानी आ। असां परदेस वारनि जी इहा ई बस कहाणी आ। अखियूं वालियूं वॻो कारो इहा ॾुख जी निशानी आ। अस्सलाम वालेकुम या अली मदद प्यारा सिंधवासियो, कीअं आहियो अव्हां? अल्लाह पाक अव्हां सभिनी खे शादो आबाद रखे। मां आहियां तव्हांजो पंहिंजो राजा समो ऐं मुंहिंजो नओं एल्बम अची रहियो आहे कोयल प्रोडक्शन मां। एल्बम नंबर 41 चाहतूं चाहतूं। यकीनन अव्हां मां मूंखे इहा ई उमेद आहे त जीअं अव्हां मूंखे गुज़िरियल एल्बमनि में प्यार ऐं मोहबत सां जेका मूंखे मोट ॾिनी आहे, मुंहिंजे हिन एल्बम खे बि अव्हां एतिरो प्यार ऐं मोहबत ॾींदव। ऐं आउं तलबगार हूंदो आहियां अव्हां जी दुआउनि जो। अल्लाह पाक अव्हां खे शादो आबाद रखे। इहो अव्हां जो मोहबत आहे, इहो अव्हां जो प्यार आहे, इहो अव्हां जो शफ़क़त भरियो हथु आहे जो अव्हां अॼु हिते आहियां। ऐं जेको बि कुझु आहियां, ऐं पहिरीं ॻाल्हि त कुझु न आहियां, पर जेकॾहिं जेको कुझु बि आहियां उहो अव्हां सिंधवासियुनि जी दुआउनि सां आहियां ऐं अव्हां जी करे आहियां। अल्लाह पाक अव्हां सभिनी खे शादो आबाद रखे। मुंहिंजे एल्बम जी जेका सिलेक्शन कई आहे, चीफ सिलेक्शन आहे। मुंहिंजे एल्बम जा जेके आहिनि अदा ज़ुल्फ़कार मंगी साहब आहिनि मुंहिंजे एल्बम जा चीफ सिलेक्शन। ऐं मुंहिंजे एल्बम जी जेका सिलेक्शन कई आहे असांजो पहिरीं प्यारो भाउ मौलाई आसिफ बरोई साहब, ऐं उन खां पोइ अदा मोर बुलेदी साहब, मौलाई मंसूर चन्ना साहब, ऐं मुंहिंजे एल्बम खे जेका तरतीब ॾिनी आहे स्पेशली दुबई मां अदा फारूक मेमन दुबई वारे, अदा आबिद चने साहब, हक नवाज़ बरोई साहब, ऐं स्पेशली मुंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त अदा इस्माइल बुर्डो साहब, ऐं उन सां गॾोगॾु अली मदद लाशारी साहब, रेस नेक मोहम्मद साहब, ऐं उन खां पोइ समीर बरोई साहब। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हर दफ़े जीअं हिन दफ़े बि मुंहिंजो एल्बम जेको आहे कोयल प्रोडक्शन मां अचे थो, ऐं कोयल प्रोडक्शन जा जेके प्रोड्यूसर आहिनि शायदि कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, आसिफ शहज़ाद साहब जन आहिनि। ऐं मुंहिंजे एल्बम जी जेका रिकॉर्डिंग जेका आहे उहा फाइनल थी चुकी आहे। ऐं स्पेशली ख़ासि जेके महिरबानी आहिनि सजावल जूने जो प्रेस क्लब जो सदर जेको आहे अदा अली मदद लाशारी साहब, उन्हनि जी वॾी महिरबानी। ऐं हा, हिन एल्बम में ख़ुशूसी गीत अव्हां जे लाइ रखियो आहे आशिक़नि जो सदर जंहिंखे सॾनि था, मोहबत जो बादशाह वकील मीरानी साहब, उन्हनि जो स्पेशली ख़ासि गीत मूं हिन एल्बम में रखियो आहे। यकीनन हिननि सभिनी दोस्तनि जो सहकार आहे, अव्हां सभिनी दोस्तनि जी दुआऊं आहिनि। ऐं हीउ मुंहिंजो एल्बम इनशाला अव्हां सभिनी सिंधवासियुनि खे पसंदि ईंदो। अव्हां जो पंहिंजो भाउ, अव्हां जो पंहिंजो बचो, अव्हां जी दुआउनि जो तलबगार राजा।